भाषा प्रालो खबर से जारी खबर शेयर कंदासीं। प्रालो टाउन कंपनी जे वार्ड नंबर 2 में वाक़े ॻोठ अलादाद बुर्जे जे 700 खां वधीक आबादी रखंदड़ उते जे सफ़ाई सुथराई जे नाक़स सूरत-हाल सबब इलाइक़े वासी सख़्त परेशानियूं आहिनि। रोडनि रस्तनि ते घरनि अॻियां गंदो पाणी बीठल हुजण करे इलाइक़े गंदगीअ जो ॾेख नज़र रहियो आहे। रहवासियुनि जो चवणु आहे त ही वार्ड प्रालो टाउन कंपनी जे वाइस चेयरमैन मोहम्मद हयात बुर्जे जो आहे, जिते हर हंधि गंदगी पाणी ऐं सफ़ाईअ जे खोट सबब ॿार तोड़े वॾा मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुतलबा थी रहिया आहिनि, जॾहिं त अच वञ में सख़्त मुश्किलातूं पिणु पेश अची रहियूं आहिनि। शहरी आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते नोटिस वठी करे निकाले जो बंदोबस्त कयो वञे ऐं इलाइक़े में सफ़ाईअ जो इंतज़ाम बहितर बणायो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जा दायरा वधाया वेंदा। वाइस अप्रैल खबर शेयर कंदासीं। टाउन कमेटी वार्ड नंबर 2 में वाइस चेयरमैन मोहम्मद हयात बुर्जे जे ॻोठ अलादाद बुर्जे जे 700 खां वधीक आबादी रखंदड़ सफ़ाई सुथराई न हुजण जे करे केतिरनि ई बीमारियुनि जनम वठी छॾियो आहे। ॻोठाणी जो चवणो आहे त वाइस चेयरमैन मोहम्मद हयात बुर्जी केतिरनि सालनि खां वठी वार्डनि में लाई कोन आयो आहे, पर अफ़सोस सां चवणो थो पए त ही इलाइक़े वासी सख़्त परेशान आहिनि ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं, खारस जी बीमारियूं, मलेरिया जी बीमारियूं, डायरिया जी बीमारियूं, केतिरनि बीमारियुनि पिणु जनम वठी चुको आहे। आला अख़्तियार नोटिस वठी करे वार्ड नंबर 2 वाइस चेयरमैन मोहम्मद हयात बुर्जे जे वार्ड नंबर खे साफ़ सुथरा करायो वञे, न त ॿी सूरत में रोड बंदि करे एहतिजाज दायरा वधाया वेंदा। वाइस प्रालो यूट्यूब चैनल वाइस प्रालो पेज खे लाइक कंदा।